अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दन जो देश। त दर्दन जो देश जो तव्हां राति ॾिठो त KTN चैनल ते प्रोमो पहिरियों जेको आहे सो जारी कयो आहे, जंहिंमें प्रोमो में ॾिठो वञे थो त काफ़ी असांखे सीनियर ऐं बहितरीन ऐं सिंध जा नाले वारा अदाकार नज़र ईंदा। त उन लाइ मां तव्हां खां 20 सेकंड जीअं त मां अॻु में बि हिन ड्रामे बाबति वीडियो ठाहींदो हुउसि त ऐं मां विच में WhatsApp नंबर ॾिनो ऐं हिन WhatsApp जे नंबर ते काफ़ी माण्हुनि मूंखां राब्तो करे ऐं कुझु 2 माण्हू त अहिड़ा हुआ जिन असां खां घणो घटि वधि ॻाल्हायो, असांखे बाक़ाइदे गारियूं ॾिननि त चइनि त तव्हां इहो कूड़ ॻाणो ऐं KTN ते अहिड़ो को बि ड्रामो कोन्हे। त उन्हनि खे यकीनन राति जवाबु मिली वियो हूंदो त KTN ते ड्रामो ई आहे ऐं जल्द ईंदो। त उन माण्हुनि खे जवाबु त मिली वियो हूंदो जेकॾहिं चयो पिए त KTN अहिड़ो को ड्रामो कढियो ई कोन्हे, तव्हां रुॻो कूड़ हणी रहिया आहियो। त KTN वारनि राति प्रोमो जारी करे छॾियो आहे। त हिन ड्रामे में असद कुरैशी, हुन खां अलावा अब्बास गुल ऐं ॿिया बि केतिरा ई सीनियर अदाकार हिन में शामिल आहिनि। अनीता महरम बि हिन ड्रामे में शामिल आहे। त इहे ई वीडियो हिन ड्रामे बाबति हाणे डेली वीडियो ईंदी वेंदी। तव्हां चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ दॿायो। थैंक यू वेरी मच।